चश्मो पाए सैर थी करे। वाह वाह। बलूचिस्तान, बलूचिस्तान है बलोची घर, कच्ची मिट्टी जो गारे जो घर, बलोची माइन जो हैंडीक्राफ्ट पंहिंजे घरनि खे कीअं सजाए रखिया आहिनि। माशाल्लाह ज़बरदस्त। बलोची घर जो हिकिड़ो अंदरूनी मंज़र आहे। माई वेठी आहे खट ते, भितियुनि ते पंहिंजी सॼी एम्ब्रॉयडरी जी डेकोरेशन थियल आहे। झूलो आहे, पुराणा थांव आहिनि, वंडरफुल। ऐं हे घरु आहे। अच्छा उन्हें कर दी जेके मुंहिंजा फॉरेनर्स आहिनि उहे त उहे अंग्रेज़ी सम्झंदा न। ये छा हीर रांझा है छा? या सुनी में आ हीर रांझा। ये हीर रांझा ढोले को मार दिया था इसने। ये है ढोला मारू कहाँ की है? वहाँ जाते हैं तो सोलह में वो भी आते रहते हैं इसके अंदर बस आ जाता है। हानी शाह मुरीद। बदतमीज है ये हम पानी भी हे असांजो पीटीवी जो मशहूरु शो हलंदो हुयो अंकल सरगम, उन जा सॼा पपेट्स ओरिजिनल फारूक कैसर जा ठहियल हिते रखिया विया आहिनि। ऐं हीअ आहे फारूक कैसर विच में चश्मे वारो पंहिंजे सभिनी पपेट्स सां गॾु। अंकल सरगम, आसी मुसीबते ऐं पोयां सभु रोला डोला बोला अलाए छा हुया सभु वेठा आहिनि। आर्ट ऑफ पेपर मेशे।
असांजो ब्रदर इस्लामी मुल्क ईरान, उन जा सॼा उनजो कल्चर, उनजा हैंडीक्राफ्ट्स। ये सॼो ईरान जो आहे। मां एॾी थकिजी पियमि जो मुंहिंजी औकात ई न आहे त मां हे सॼो म्यूज़ियम घुमी सघां। सो अली जन खे मां छॾे उन्हनि खे मां चयो मां ॿाहिरि थी वञा, सो मां हाणे ॿाहिरि निकिरण वारे रस्ते ते आहियां। विच विच में मूंखे जेको कुझु नज़र ईंदो त वञी मां तव्हां सां शेयर कयां थी। हिन पासे सॼी पॉटरी आहे।